अस्सलामुअलैकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु मां आहियां फराशा। बुलेटिन में अव्हां खे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं। मेहर में उमे रुबाब चांडियो चयो आहे त मेहर शहर खे बचाइण लाइ हर मुमकिन कोशिश कई वेंदी। उमे रुबाब चांडियो बोर्ड मुतासिर इलाइक़े सुपरयू बंद ते पहुती मुतासिरनि सां मुलाक़ात कई। उमे रुबाब चांडियो इल्ज़ाम हयो आहे त हुक्मरान सुपरयू बंद खे हथरादू कट हणाए शहर खे ॿोड़ाइण चाहिनि था। हुक्मरान केतिरी बि कोशिश कनि, असां शहर खे ॿुॾण न ॾींदासीं। मेहर शहर खे बचाइण लाइ जेकॾहिं धरणो हणो पियो त हणंदासीं। हुकूमत मुतासिरनि जी का बि वाहर नाहे कई। कोटड़ी लॻ ॻोठ मिठड़ीअ में आर्मी चीफ बोर्ड मुतासिरनि खां मालूमात वरिती ऐं मुतासिरनि खे राशन तक़सीम कयो ऐं मुकमल तौर ते माली मदद करण जो यकीन दहानी पिणु कराई। मुतासिरनि पारां पाकिस्तान ज़िंदाबाद, आर्मी ज़िंदाबाद जा नारा लॻाया। आर्मी चीफ बोर्ड मुतासिरनि लाइ लॻायल मेडिकल कैंप जो दौरो पिणु कयो। शाह जी मशीन भरिसां ॻोठ ग़ुलाम हुसैन मंगणे जो ॻोठ कमन धोबी, ॻोठ मेमण ॻोठ शेर मोहम्मद सैतो जे ॻोठनि खे बरसाति खां पोइ महराबाद जो ईंदड़ पाणी ताज शाख में छॾे इरीगेशन वारा पैसा वठी उतर तरफ़ वारा मांडोल बंदि कराए ॾखण पासे वारा मांडोल खोले शाख खे अॻियां बंदि करे छॾियो आहे। ॻोठाणनि दीदार हुसैन मंगणे जो बख़्श अली सुमरो तालिब भट्ट दाहींदे चयो आहे त महड़ वारा खातेदार ऐं इरीगेशन वारा असां सां सरासर नाजाइज़ी करे रहिया आहिनि। उन लाइ असां वस वारनि अमलदारनि खे गुज़ारिश करियूं था त महराबाद जो ताज शाख में छॾियल पाणी बंदि करे असांखे ॿुॾण खां बचायो वञे। नवाबशाह क़ाइद अवाम यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग साइंस एंड टेक्नोलॉजी नवाबशाह जी इंतज़ामिया उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां बरसाति मुतासिरनि जी मदद करण जे सिलसिले में कैंप लॻाई वई, जंहिंमें 1000 बरसाति मुतासिर ख़ानदाननि में राशन ऐं ॿियो सामान विरहायो वियो। उन सिलसिले में क़ाइद अवाम यूनिवर्सिटी नवाबशाह जे वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर सलीम रज़ा समूह चयो आहे त हिन तकलीफ़ वारी घड़ीअ में असांखे मिसकीन माण्हुनि जी मदद करणु घुरिजे। हुन वधीक चयो आहे त क़ाइद अवाम यूनिवर्सिटी जे शागिर्दनि उस्तादनि जो ही अमल साराह जोॻो आहे। हुन जो चवणु आहे त असां बरसाति मुतासिरनि सां हिन तकलीफ़ वारी घड़ीअ में गॾु आहियूं। जॾहिं त यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर शागिर्दनि सां मुलाक़ात बि कई ऐं वधीक सहकार करण जो यकीन ॾियारियो। डिप्टी कमिश्नर मटियारी जी ऑफिस अॻियां मटियारी अवामी इतिहाद जो धरणो, ज़िले इंतज़ामिया ख़िलाफ़ शदीद नारेबाज़ी, डिप्टी कमिश्नर जो घेरा। ज़िले इंतज़ामिया पारां बरसाति मुतासिरनि जी वाहर न करण ख़िलाफ़ मटियारी अवामी इतिहाद पारां इतिहाद जे कन्वेनर एसटीपी अॻवान ॼाम शौकत अबड़ो, फंक्शनल लीग अॻवान सैयद हसन मुर्तज़ा शाह ॼामोट, नसीर मेमण जमात इस्लामी अॻवान पीर ग़ुलाम मुजद्दिद सरहंदी जी अॻवाणीअ में डिप्टी कमिश्नर मटियारी जी ऑफिस अॻियां एहतजाजी धरणो हयो वियो। धरणे में वॾी तादाद में बरसाति मुतासिर ऐं सियासी पार्टियुनि जा अॻवान शरीक हुया। धरणे में शामिल अवामी इतिहाद जे अॻवाननि जो चवणु हुयो त ताज़ियुनि बरसातुनि में मटियारी ज़िले जा 95% माण्हू मुतासिर थिया आहिनि। उन बावजूदि ज़िले इंतज़ामिया तरफ़ां अञा ताईं मुतासिरीन जी का बि वाहर न कई वई आहे। ग़रीब माण्हू खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार उञायल बुखायल वेठा आहिनि, पर डिप्टी कमिश्नर हुकूमत तरफ़ां आयल इमदादी सामान सियासी बुनियादनि ते ॾिनो पियो वञे। डिप्टी कमिश्नर मुकमल तौर येसमैन लॻो पियो आहे। ज़िले में हिन वक़्तु पीपल्स पार्टीअ जे ॿिनि कोऑर्डिनेटरनि जी हुकूमत पई हले। डिप्टी कमिश्नर बि सॼो ॾींहुं उन्हनि सां गॾु फ़ोटो सेशन कराइण में मसरूफ़ आहे। अॻवाननि जो चवणु हुयो त अगरि जियालो आहे त सामान मिलंदो। मुज़ाहिरीन चयो आहे त असांजा मुतालबा न मञिया विया त क़ौमी शाहराह ते अण ऐलानियल धरणो हणंदासीं। टंडो आदम में भर पासे में गेस्टो ते ज़ाब्तो न आयो। टंडो आदम शहर ऐं आसपास जे इलाइक़नि में 9 ॿारनि समेत 14 मरीज़, जिन में 22 सालनि जी अख्तर बीबी, 20 सालनि जी हाकिमज़ादी, 25 सालनि जो दिलनवाज़ पुट आचर, 50 सालनि जो अनवर पुट पठान, 4 सालनि जी दुआ, 5 सालनि जी नाज़िया, 2 सालनि जो सादिक पुट फैसल, 3 सालनि जी जवेरिया, 2 सालनि जी शहनाज, 4 सालनि जो रफ़ीक पुट अदील, 2 सालनि जो अज़ीज़ पुट गुल नवाज़, 2 सालनि जो अब्दुल सलाम पुट अब्दुल लतीफ़, 1 साल जी मीरज़ादी, 30 सालनि जो मिठू पुट धणी बख़्श खे गेस्ट्रो सबब तालके अस्पताल टंडो आदम में दाख़िल कयो वियो आहे, जिते संदन इलाज जारी आहे। खैरपुर ज़िले जे स्कूलनि में बरसाति मुतासिरनि लाइ रिलीफ कैंपूं क़ाइमु हुअण सबब डीसी तालीमी इदारनि जी वधीक हिकु हफ़्तो मोकल जो ऐलान करे छॾियो।
डिप्टी कमिश्नर खैरपुर नूर अहमद समूह एक आर्डर जारी कंदे खैरपुर ज़िले के स्कूलन और कॉलेजन जी वधीक हिकु हफ़्तो 29 अगस्त का 3 सेप्टेम्बर ताईं मोकल करण जो ऐलान करे छॾियो आहे। उन सिलसिले में डीसी खैरपुर नूर अहमद समूह ॿुधायो आहे त ज़िले के मुख़्तलिफ़ स्कूलन और कॉलेजिस में आर्ज़ी रिलीफ कैंपूं क़ाइम कयल आहिनि जिते बरसातुनि सबबि मुतासिर थियल माण्हू तरसियल आहिनि। तंहिं करे ज़िले के समूरनि स्कूलन और कॉलेजन जी वधीक हिकु हफ़्तो मोकल कई वई आहे।